बेहतरीन माण्हुनि जो हुजूम ऐं तव्हां जो हिते सभिनी जो पहुचण तो इंतहाई प्यार सां मोहब्बत सां दुआनि सां तव्हांखे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा दोस्तो थोरो आवाज़ खे ही महफ़िलूं रहनुमाई आहिनि, दर्स आहिनि, हिकु सेखारण जे लाइ ही हिते जेको कुझु हासिल थिए थो वो हिन दौर मौजूदा हालात जे मंझि ख़ासि करे इंसान पंहिंजी उन हठ धर्मी अनायत बोगस कीने ऐं साड़ मंझि एतिरो त हेठि लही नाकारा थी वियो आहे जे मंझां ॿिए कंहिं पंहिंजे भले अज़ीज़ खां वठी कंहिं दोस्त खां वठी कंहिं पाड़े वारे खे को फ़ाइदो पहुचे इहे मिसाल असांखे त तारीख़ में जेकॾहिं असां हुनखे हथु करियूं त बहितर आहे। बाक़ी अॼु मौजूदा हिन टाइम वो इंसान जे मंझि एॾो वेशीपणो, एॾी इंतिहा पसंदी, एॾो उन मंझि फितना ऐं एॾी उन मंझि आलूदगी बर्पा थी वई आहे ऐं बिलखुलूस जेको अॼु जो जवान हुजे या इंसान हुजे उनखे पछताव ई कोन्हे, उनखे निदामत कोन्हे। उहो इएं पियो सोचे त आऊं हिते हमेशह रहण जे लाइ आयो आहियां ऐं मुंहिंजी ज़िंदगी ऐं मुंहिंजी ही जेका जवानी आहे, जेको मुंहिंजो ही वहार आहे, इनखे शायदि का बका आहे। हू एॾी उन मालिया खोलिया जे मर्ज़ में, एॾी उन पटपटा में, उन वहशत में, वो जंहिं बि शोबे सां वाबस्ता आहे हू बसि उनखे ई पंहिंजो कारोबार निचूड़ ऐं उन में जाई हू हिन ज़ाहिरी जेकी शयूं आहिनि उन्हनि खे हासिलात जे लाइ हू एतिरो त पंहिंजो पाण जो उहो किरदार, उहो इख़लाक़ उनखां एतिरो उनखे दागदार करे वो एॾो हेठि लही पियो आहे जो उनखे वरी उन्हनि पेरनि ते आणण जे लाइ, उनखे बीहारण जे लाइ, उनखे उहो सलीक़ो सेखारण जे लाइ ही सभु महफ़िलूं आहिनि। जॾहिं बि मुंहिंजे मालिक जो आज़ाब ईंदो आहे, जॾहिं बि जंहिं बि क़ौम ते आज़ाब इलाही महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि जॾहिं बि जंहिंखे पहिरीं उनखे ख़बरदार कयो वेंदो आहे, उनखे उन वक़्त जे अंबियान जे मार्फत उनखे ख़बरदार होशियार ऐं उनखे इहो बि चयो वेंदो आहे त तव्हां उन अलाह जे आज़ाब खां ख़ौफ़ खायो, डपु करियो। पर उन वक़्त बि क़ुरान शरीफ़ मंझि उहे साबितियूं आहिनि, उन वक़्त बि उन्हनि खे उन मज़ाक मंझि उहे टारींदा रहिया, उन्हनि अंबियान ते उहे खिलूं तानाज़नी उन्हनि खे टारींदा रहिया। इहो ईअं थी कोन थो सघे। असांजा मकान, असांजा घर एॾा मज़बूत आहिनि, असां वटि माली
खज़ानो ज़ख़ीरो माल मता एॾो त वसी आहे। असां पहलवान आहियूं, असां जूं जवानियूं असीं ज़ोर आहियूं, असांजे बाज़ू में ताक़त आहे। पर क़ुर शरीफ़ में उन जूं शाहिदियूं जॾहिं उन ते उहो आज़ाब जॾहिं उन ते उहो अचे थो त उहो मलिया मेट कया था वञनि। उनखे उहे हिन धरती सां उनजो वजूद ई ख़तमु कयो थो वञे, तबाह कयो थो वञे। अॼु बि इंसान उन ख़्याल में गुम आहे त बसि आऊं ई आहियां, ॿियो कुझु बि कोन्हे, बसि जेको कुझु आहे खाई वठो, हिते ई आहे कुझु, सभु कुझु हिते ही बि जान आहे। न मुंहिंजी पीरसनी ईंदी ऐं न ई मुंहिंजी जवानी खे को लहर, ऐं न मुंहिंजो माल मता खे को फिकर आहे। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में बि हुन काफ़िरनि खे बि ख़बरदार बि कयो पई। पोइ इहो सिलसिलो महबूब साईं जे असाबिन खां बि शुरू थियो। महबूब पंहिंजे असाबिन खे हर हंधि दुनिया जे कुंड कुछ ॾांहुं पंहिंजे उन्हनि असाबिन जा टोला ठाहे मोकिलिया, दुनिया खे वञी आगाही ॾियो, पैगाम ॾियो त अल्लाह साईं आहे, मुंहिंजे आज़ाब खां ख़ौफ़ खायो। हिकु ॾींहुं तव्हांखे उन रब वटि पहुचणो आहे, हिकु ॾींहुं तव्हांजो अंत ईंदो, ही सभु शयूं तव्हांजूं वेंदियूं। पर उन्हनि बि उनखे न मञियो। पोइ वरी उलिया जो टाइम, पोइ वरी साईं जन जे ख़ानदान जो टाइम, उन्हनि जे ख़ानदान जॾहिं हक़ जी सच जी जॾहिं उहा ॻाल्हि कई, उन